जी नाज़रीन, हिन वक़्तु आउं एशिया खंड जी वॾे में वॾी मंछ ढंढ उन जे किनारे बंद ते बीठो आहियां। अॼु मां तव्हांखे हिन मंछ ढंढ जी पहिरीं 10 साल अॻे जी कहाणी ऐं 10 साल खां पोइ जेका हिन वक़्तु मंछ ढंढ जी सूरत हाल आहे ऐं मंछ ढंढ जे इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उहे हिन ज़मींदार उन्हनि जी छा हालत आहे ऐं मंछ ढंढ जा जेके मल्हाह उन मंछ ढंढ मां कारोबार कंदा उन्हनि जी छा हालत आहे, उहे छा पिया कनि ऐं मंछ ढंढ जी पहिरीं छा पोज़ीशन हुई ऐं हिन वक़्तु मंछ ढंढ जी छा पोज़ीशन आहे। अॼु आउं तव्हांखे हिन मंछ ढंढ जी पूरी कहाणी ऐं हिन सैर ज़रिए हिन विज़िट ज़रिए तव्हांखे ॿुधाईंदुसि त मंछ ढंढ पहिरीं छा हुई, मंछ ढंढ मां पहिरीं छा थींदो हो, मंछ ढंढ कहिड़े कम जी काराइती हुई, मंछ ढंढ मां इलाइक़े जे माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो पवंदो ऐं हिन महिल 10 सालनि खां पोइ उहा साॻी मंछ ढंढ कहिड़ी सूरत में आहे, उन जे इलाइक़े जा माण्हू छा पिया कनि ऐं मंछ ढंढ जा पसगिरदाए जा रहवासी मल्हाह कीअं लॾे पिया वञनि ऐं कहिड़े लाचार खां अचो त तव्हांखे हीअ मंछ ढंढ जो सैर बि करायूं ऐं उनजी कहाणी ॿुधायूं। जी नाज़रीन, अॼु मां तव्हांखे सेवण शरीफ़ में एशिया जी वॾे में वॾी ढंढ मंछ ढंढ जी कहाणी ॿुधाईंदुसि। मंछ ढंढ उहा ढंढ हूंदी हुई जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मच्छी हूंदी हुई। हिन ढंढ जा रहवासी मीर भर मल्हाह मच्छी मारे पोइ उन जो रोज़गार कंदा हुआ। हितां जा मल्हाह सॼी ज़िले जे इलाइक़नि में मच्छी खपाए पंहिंजो रोज़गार कंदा हुआ ऐं उन खां वधीक मच्छी बूबक स्टेशन ते मंछ ढंढ जी मारियल मच्छी मुख़्तलिफ़ शहरनि सखर, लाड़काणो, शिकारपुर ऐं सॼी सिंध जे सभिनी शहरनि ॾांहुं मोकिलींदा हुआ ऐं मल्हाह पंहिंजे पेट गुज़र करण लाइ रोज़गार कंदा हुआ। ऐं बूबक स्टेशन बि मंछ ढंढ जे करे मशहूरु हूंदी हुई ऐं हिन मंछ ढंढ में परदेसी पखी पिणु ईंदा हुआ। उन्हनि पखियुनि खे मल्हाह फासाए शहरनि ऐं ॻोठनि ॾांहुं विकिरो कंदा आहिनि ऐं ॿिया माण्हू पिणु रोज़ानो सवनि जे तइदाद में घणनि घुमण सैर सफ़र तफ़रीह करण लाइ ईंदा हुआ ऐं मंछ ढंढ मां वधीक बीह, कुम, लोड़, पबड़ पिणु आम जाम थींदा हुआ जिन खे उतां जा मल्हाह खपाए पंहिंजो रोज़गार कंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं पिणु रेल गाॾीअ ज़रिए मोकिले विकिरो करे पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। वधीक मंछ ढंढ मां हिकु दानस्तर वाह कढियो हुयो जंहिं वाह मां मंछ ढंढ जी पस गिरदाईअ वारा ज़मींदार ऐं गॾोगॾु पूरे तालके जा ज़मींदार उन दानस्तर वाह मां पंहिंजूं ज़मीनूं आबाद कंदा हुआ ऐं सुठो फसल खणंदा हुआ ऐं हज़ारे एकड़नि जे तइदाद में ज़मीन उन मंछ ढंढ जे मिठे पाणीअ मां आबाद कंदा हुआ ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। अचानक कुझु सालनि खां पोइ उहा हिकु एमएनएवी ड्रेन सिम नाले जे करे ज़हरीलो पाणी दाख़िल थियण जे करे उन मंछ ढंढ जो कड़ो पाणी थी वियो जेको एशिया जी सभ खां वॾे में वॾी मिठे पाणीअ जी ढंढ मंछ जो पाणी मिठो अॼु ॾींहं ताईं थी न सघियो। इलाइक़े जे हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी वई। कलर ऐं सिम जे करे केतिरनि ई सालनि खां को बि फसल थी न सघियो। ॾुकार जी सूरत हाल लॾ पिलाण जारी, कंहिंखे क़यास अची न सघियो। वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह समूरनि मामूलनि खां बेख़बर, इलाइक़े वासी बेयारो मददगार। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां इलाइक़े वासियुनि जी वार जी अपील। एशिया खंड जे सभ खां वॾी लेखी वींदड़ मिठे पाणीअ जी ढंढ मंछ जो पाणी ज़हरीलो थी वञण सबबि इलाइक़े में हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन सिम ऐं कलर जे वर चढ़ी वई। उहे एमएनए ड्रेन ज़रिए पंजाब खां ईंदे बलोचिस्तान खां निकिरंदड़ ईंदड़ फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो ऐं आलूदा पाणी छोड़ सबबि मंछ ढंढ तबाही जे किनारे ते पहुची वई आहे। अरबे रुपयनि जी सीड़प बैदि बि मंछर जे बहालीअ लाइ RBOD मंसूबो बि नाकाम बणिजी चुको आहे। मंछर जे आस पास वारनि ॻोठनि ज़रई मैशत तबाह थियण लॻी सबबि मुतासिर इलाइक़े वासी पंहिंजा अबाणा अजा छॾे बैराजी इलाइक़नि ॾे लॾ पिलाण करे विया आहिनि। समूरो इलाइक़ो बयाबान जो मंज़र पेश करण लॻो आहे ऐं ॾुकार जी सूरत हाल आहे। बेयारो मददगार बनियल 100 एकड़ ज़मीन जा मालिक आहिनि। मंछ
मंच ढंढ जी ज़हरीले पाणी जे सबबि ज़मीन कलराइटी बणजण जे करे फसल न थींदे केतिरा ई नंढा वॾा मंछर जे पसगिदाई सां गॾु पूरे तालुके सेवण जे इलाइक़नि जा ज़मींदार कंज़ी बणी चुका ऐं मंच ढंढ जे किनारे ते रहंदड़ मल्हाह जे लाइ मजबूर थी विया। निज़ामुद्दीन गंभीर, कार टीवी, सेवण शरीफ।